Assalamualaikum, good evening and welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? भई कल्ह ताईं त ॾाढी गर्मी ही, अॼु बि आहे, पर जेका हीट वेव जेका हुई उहा कराची मां त ख़तमु थी चुकी आहे। ऐं अॼु जेको आहे हवा लॻी रही आहे जेका 15 ऐं जेको आहे 10 फ़ी घंटो रफ़्तार जंहिंखे असां चवंदा आहियूं उन हिसाब सां। पर शाम खां वठी सिज लथे खां पोइ जेका हवा जी जेका हिकिड़ी रफ़्तार हूंदी अञा बि वधी वेंदी। सो कराची मां त हीट वेव ख़तमु थी ऐं समुंडियूं हवाऊं शुरू थी वियूं आहिनि ॿीहर। ऐं जेको हीट वेव जेका असल जेका शिदत इख़्तियार करे थी हाणे, यानी त पंजाब ऐं सिंध जे कुझु एरियाज़ में जेका अॼु खां वठी या सुभाणे खां वठी असरअंदाज़ थींदी। सो तमामु घणो एहतियात कयो, पाणी पीअंदा रहियो ऐं जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था त उहा ई ॻाल्हि मथो पंहिंजो ढके निकिरो। त इहा त थी हीट वेव जी ॻाल्हि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां डेली बेसिस ते कैनाल्स जे हवाले सां शो करे रहिया आहियूं ऐं अॼु बि जेको आहे असां उन ई हिसाब सां हलंदासीं, उन ई इशू ते ॻाल्हाईंदासीं। जेसीं ताईं इहो मामिलो हल नथो थिए, असांखे रिज़ल्ट नथो मिले, तेसीं ताईं असां इन ते ॻाल्हाईंदा रहंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त राति ओचितो ई ओचितो जेको आहे भर वारे मुल्क बि सिंध ताज़ जेको मुआइदो आहे उहो ख़तमु करे छॾियो। त इहा ॻाल्हि बि हिकिड़ो त सम्झ में कोन आई त वेठे वेठे हिननि खे छा थी वियो। इहो मुआइदो त 1960 में थियो हुयो, पर उन खां पहिरियां बि जेकॾहिं ॻाल्हि कजे त 1900 मुंहिंजे ख़्याल सां 20 खां वठी करे इहे मामलात हलंदा था अचनि पिया। पर प्रॉपर जेका इन शइ खे जेको हिकिड़ी शक्ल मिली 1960 में मिली हुई, त हीउ मुआइदो हिकु तरफ़ा उन्हनि ख़तमु कयो आहे त ईअं शयूं ख़तमु कोन थींदियूं आहिनि। त इन ते बि ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु जेके अॼु हिते मोतबर जेके असांजा गेस्ट हिते वेठल आहिनि उन्हनि सां ज़रूरु इन बारे में डिस्कस कंदासीं। उन खां अलावा अॼु जो जेको ॾींहुं आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां त उहो काफ़ी इम्पॉर्टेंट आहे। सो अॼोको ॾींहुं यानी 24 अप्रैल खे इन्हनि जानवरनि लाइ मख़सूस कयो वियो आहे जेकी जानवर साइंसी तहक़ीक़ ऐं लैब टेस्ट लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। अॼु पूरी दुनिया में वर्ल्ड डे लेबॉरेटरी एनिमल मल्हायो पियो वञे। हीउ ॾींहुं सुधरियल मुल्कनि में जानवरनि जे हक़नि वारी तंज़ीमुनि ऐं अवाम वॾे एहतमाम सां मल्हाईंदी आहे। जीअं लखें बेज़ुबान जानवरनि खे अज़ियत वारी मौत खां बचाए सघिजे। त बिल्कुलु एनिमल हुजे चाहे पैट हुजे, कोई बि हुजे, तव्हांजे घर में ई छो न हुजे, उन्हनि सां हिकिड़ी दिलि थी वेंदी आहे। लिटरली मां पैट्स मूंखे वणंदा आहिनि, मुंहिंजे घर में पैट्स आहिनि, उहे बि ऑस्ट्रेलियन पैट्स आहिनि माशाल्लाह सां। पर उन्हनि सां वाक़ई दिलि थी वेंदी आहे। ऐं जॾहिं बि तव्हां कोई बि पैट रखो था या कोई एनिमल रखो था त उन जी सार संभाल पंहिंजी औलाद वांगुरु कंदा कयो, छो जो हू बेज़ुबान हूंदा आहिनि। हू वधीक कुझु कोन घुरंदा आहिनि, सिर्फ़ु तव्हांजी तवजो घुरंदा आहिनि, तव्हांजी मोहबत घुरंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं तव्हां कोन हूंदा आहियो त हू तव्हांखे मिस कंदा आहिनि ऐं तव्हां बि किथे न किथे उन्हनि खे मिस कंदा आहियो। ऐं जॾहिं तव्हां घर वेंदा आहियो त सभिनि खां पहिरियां उहो ई जानवर या उहो ई पैट जेको आहे तव्हां वटि एॾी ख़ुशी सां ईंदो आहे जो तव्हांजा जेके बि थक हूंदा आहिनि न लिटरली ख़तमु थी वेंदा आहिनि। मूंसां त ईअं ई थींदो आहे। मुंहिंजा जेके पैरट्स जेके आहिनि ऐं मां त जॾहिं बि घर वेंदी आहियां ऐं उहे जिथे बि हूंदा आहिनि मुंहिंजी आवाज़ ॿुधंदा आहिनि त हिकदमि उॾामी करे अची मुंहिंजे हिते कुल्हे ते अची वेही रहंदा आहिनि। ऐं इहा ई मोहबत हूंदी आहे, इहो ई हिकिड़ो अहसासु हूंदो आहे त असां जेकॾहिं कंहिं बि बेज़ुबान जानवर खे पंहिंजे घर में रखूं था त ख़ासि करे उनजो ख़्यालु लाज़मी रखिजे। सो मां तव्हांखे ॿुधाईंदमि त अॼु जेके असां सां गॾु गेस्ट हिते मौजूदु आहिनि, बैरिस्टर मीर बालाच असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं सीमा अब्बासी असां सां गॾु आहे जेका टीचर आहे, पोइटिस आहे ऐं राइटर एंड कॉलमिस्ट बि आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, स्पेशली औरतुनि जे हक़नि जे लाइ कमु कंदियूं आहिनि। ऐं उन खां अलावा साहिर अंसारी असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि जेके क्लासिकल सिंगर भी आहिनि ऐं प्रोफेशनल गज़ल गायक भी आहिनि। सभिनीनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम।
कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं एॾे अरसे खां पोइ अॼु तव्हां आया आहियो असां वटि, भला का नाराज़गी आहे या बिज़ी हुयो, चकर छा आहे इहो? बिल्कुलु, मां कॉलेज में पढ़ाईंदी आहियां, जीअं तव्हां ॿुधायो त मां टीचर आहियां, सो थोरी मसरूफ़ियत रहंदी आहे। ॿियो जेको टाइम मिलंदो आहे लिखण खे ॾींदा आहियूं। सही। काविश में कॉलम लिखंदी आहियां। जी जी। त जेको टाइम मिलंदो आहे, तव्हां जॾहिं दिलि सां घुराईंदा आहियो त असां अची वेंदा आहियूं। असां हर गेस्ट खे दिलि सां दावत ॾींदा आहियूं। महिरबानी तव्हांजी। अच्छा, अॼुकल्ह जेको इहो हॉट टॉपिक जेको हली रहियो आहे कैनाल वारो, इन ते तव्हांजो छा रद्दमल आहे, छा चवणु चाहींदव? बिल्कुलु, बीइंग सिंधी ऐं सिंधी अल्हम्दुलिल्लाह सिंधी आहियूं, उन हुअण जे नाते असांखे मतिलबु तहफ़ुज़ात आहिनि ऐं इहा शइ मुनासिबु न थी रही आहे। वफ़ाक़ जेको कुझु करे रहियो आहे असांजी उमेदुनि खां ज़ाहिर आहे, उहो मतिलबु इलावा करे रहियो आहे। इहा शइ मां त छा मां सम्झां थी, इन मामले ते पढ़ियल हुजे अणपढ़ियल हुजे, ॿार हुजे नंढो हुजे वॾो हुजे, औरतूं हुजनि पौड़ियूं हुजनि, सभु मुतफ़िक़ आहिनि त इहा शइ हा मुनासिबु न थी रही आहे ऐं जेको आहे सिंधियुनि जे बहरहाल हक़ में न आहे। त इन जे करे असां भरपूर मुज़ाहमत जो इरादो बि रखूं था, कई बि आहे। ऐं हर मकतबे फ़िक्र जा माण्हू जंहिंखे जेतिरो मतिलबु थी सघे थो, जेकॾहिं राइटर आहे त लिखण जे हवाले सां, जेकॾहिं एक्टिविस्ट आहे त रोडनि ते हलिया आया आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त बबरल में केतिरो मतिलबु हिकिड़ो मुज़ाहिमती हिकिड़ी तहरीक हली आहे। ऐं असां सभु जेको आहे सो वकीलनि सां गॾु आहियूं ऐं हुअणु खपे सभिनी खे इन शइ ते गॾिजी आवाज़ उथारणु बि खपे। छो त जेकॾहिं इहा शइ थींदी त असांजे नस्लनि जी माना बका जो सुवालु आहे। कॾहिं बि इहा शइ असां थियणु न ॾींदासीं, जेतिरो असांखे मतिलबु ताक़त हूंदी इन शइ खे रोकींदासीं। सही, ज़बरदस्त। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हां बि माशाल्लाह कारे कोट वारा आहियो ऐं अॼुकल्ह त बल्कि जय लॻी पई आहे सभिनीनि जी। असल में हिस्ट्री तव्हां ॾिसंदो त पाकिस्तान खे आज़ादु कराइण वारा बि कारे कोट वारा हुया। बिल्कुलु। कायदे आज़म बि बैरिस्टर हुया, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि बैरिस्टर हुयो, अलामा इक़बाल बि बैरिस्टर हुयो। त हींअर जिथे बि पूरे मुल्क में माण्हुनि जे राइट्स खे ख़तरो थिए थो या उन्हनि खे लीगल रिप्रेज़ेंटेशन जी ज़रूरत आहे, उते हमेशह असां जहिड़ा ॿाहिरि जेके आहिनि, असांजा ॿाहिरि काफ़ी जेके आहिनि उहो हिन फील्ड जा उहे अॻिते हूंदा आहिनि। हाणे बि जॾहिं सिंध जे राइट्स जी ॻाल्हि अची वई त उन टाइम असांजा जेके ॿाहिरि आहिनि उहे पोइते न हटिया ऐं हिन खे मूवमेंट जो हिकिड़ो शकिल अख़्तियार थी वई। शुरू में हिकिड़ो नंढिड़ो प्रोटेस्ट हुयो, हुन खां बाद में हिकिड़ी मूवमेंट थी वई आहे ऐं जंहिंखे न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि इंटरनेशनल लेवल ते जेको आहे माण्हू ॾिसनि पिया ऐं सपोर्ट बि कनि पिया। ऐं काफ़ी जेके पाकिस्तानी ॿाहिरि वेठल आहिनि, न सिर्फ़ु सिंधी बल्कि ॿियूं क़ौमूं बि जेके हिन शइ खे सम्झनि थियूं त हीअ सिंधियुनि सां वाक़ई नाजाइज़ी थी रही आहे। काफ़ी अहिड़ा पंजाब जा माण्हू बि आहिनि जेके पढ़ियल लिखियल तबिके सां बिलोंग कनि था, उहे बि हिन शइ खे सम्झनि था। बलूचिस्तान जा माण्हू बि ईअं KPK जा माण्हू बि उहे बि हिन शइ खे सपोर्ट कनि था, छो त हीअ नस्लनि जो सुवालु आहे अॻिते जो। हिकिड़े रियासत जेका आहे उहो माउ जो किरदारु अदा कंदी आहे। त माउ जो कमु आहे त उहो सभिनी बचनि खे इक्वली ॾिसे ऐं जेके बि हिकिड़े शेयर ठहे थो उहो इक्वली डिस्ट्रीब्यूट करे। जे न शेयर डिस्ट्रीब्यूट थींदो त ऑब्वियसली फॾा फसाद थींदा हिन ॻाल्हि ते। त असांजी हिकिड़ी सिर्फ़ु लीगल जेको असांजो हक़ आहे, असां सिर्फ़ु हुन लाइ आवाज़ु उथारे रहिया आहियूं त असांजा जेके सिंध जा जेके राइट्स आहिनि उहे काइंडली असांखे ॾिना वञनि। उन जे अलावा तव्हां ॾिसो, सिंधी क़ौम शुरू खां वठी महिमान नवाज़ रही आहे। न असां जंगनि में रहिया आहियूं, न छा असां वेलकमिंग माण्हू आहियूं। ऐं हीअ तव्हां प्रोटेस्ट ॾिसंदव बबरलो वारो, त हिन में जेके सखर जा माण्हू, रोड़ी जा माण्हू, अलाए ॿिया जेके सिंधी आहिनि ज़मींदार तबिके जा माण्हू, उन्हनि सभिनीनि अचे करे उते कॉन्ट्रीब्यूशन ॾिनो आहे पंहिंजो। केरु पाणी डोनेट करे थो, को मानी डोनेट करे थो हुते माण्हुनि खे, जीअं कंहिंखे बि का परेशानी। छो त इहे माण्हू सम्झनि था, इहे सुलझियल माण्हू आहिनि। हिन में तव्हां स्कूल जा नंढा नंढा ॿार बि ॾिसंदव, उहे बि अची शरीक थिया आहिनि हिन मूवमेंट में, छो त हू सभु सम्झनि था त मतिलबु हीअ वाक़ई में फ्यूचर जनरेशन्स जो सुवालु आहे। सही। नंढा नंढा ॿार छा, मां त राति खां वठी वीडियोज़ वेठी थी ॾिसां जेके अखियुनि आॾो गुज़रनि थियूं, त नंढा नंढा ॿार लिटरली स्कूल गोइंग ॿार, हार्डली उन्हनि जी जेका उमिरि हूंदी
4 साल या 5 साल उमिरि हूंदी उहे ॿार अहिड़े तरीक़े सां नारा था हणनि बिल्कुलु ऐं एहतजाज में शामिल आहिनि। हिकिड़ो त क्यूट पंहिंजी जाइ ते लॻनि था, पर उन्हनि जे अंदरि हिकिड़ी जेका आवाज़ थी अचे, बाक़ाइदा महसूस थो थिए त पाकिस्तान जो ही फ्यूचर आहे, ही सिंध जो फ्यूचर आहे। त इहो हिकिड़ो जज़्बो आहे, इहो माइटनि जी तरफ़ां उन्हनि खे जज़्बो मिलियल आहे, इहो कुदरती उन्हनि जे अंदरि हिकिड़ो जज़्बो आहे। त तव्हां पाण बि बबर लोहे में उते हुया हो, त उते धरणे में हुया हो, त उतां जे माण्हुनि जो छा जज़्बो तव्हां ॾिठो? हुतां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ओपन आर्म सां असांखे वेलकम कयो। शुरू में काफ़ी माण्हुनि जा इहे सोच हुई त हिते ई जेको धरनो हिकिड़ो नॉर्मली हूंदो ऐं 2-3 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो, लेकिन असांजे वकील भाइरनि हुननि खे ॿिया सोशल एक्टिविस्ट हुया काफ़ी मुख़्तलिफ़ जेको आहे डिपार्टमेंट जा माण्हू जॾहिं हुननि जॉइन कयो अचे त हिकिड़ी इहे तहरीक जी शक्ल में अख़्तियार थी वई। त उतां जा जेके माण्हू आहिनि हू असांजो सिर्फ़ु ब्लैक कोट ॾिसी करे होटल्स वारा जेके रेस्टोरेंट्स वारा असांखां बिल कोन था वठनि, छो त हू सम्झनि था त हीउ वाहिद तबिको आहे जंहिं स्टार्ट वरिती हिन शइ जी, हिन मूवमेंट जी। ऐं ॿारनि जी जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त ॿारनि खे टीचर्स जेको आहे उहो उन हिसाब सां गाइड कनि था, वरी उहो पंहिंजे घरनि में अचनि था। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे त नंढा जेके ॿार आहिनि उन्हनि वटि बि मोबाइल फ़ोन्स आहिनि घर में, त हू किथे न किथे हू रील्स में इंस्टाग्राम ते टिकटॉक ते या फेसबुक ते किथे न किथे उहो ॾिसनि था त उहो हींअर खां ई सम्झो उन्हनि जी ट्रेनिंग स्टार्ट थी वई आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहो नंढो दिमाग़ आहे फ़िलहाल त हू कैच कनि था उहे शयूं, त उहो सम्झनि था हिन शइ खे। ॿियो उन्हनि में जज़्बो हुयो तमामु घणो, जंहिं हिसाब सां उहो नारेबाज़ी करे रहिया हुआ। असल में एज नंढी अथनि पर हुननि खे मज़ाहमत जे असुल पस मंज़र जी भले न ख़बर हुजे, पर जीअं त सोशल मीडिया जे करे उत्साह थो मिले न, मुख़्तलिफ़ शयूं ॾिसनि था त हुननि में पाण ई जज़्बो पैदा थो थिए पियो। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अच्छा, हुकूमत खे ॾिनल अल्टीमेटम अॼु पूरो थियण वारो आहे, सो तव्हांजे ख़्याल में ईंदड़ हिकमत अमली छा थींदी? असां स्ट्रेट फॉरवर्डली अल्टीमेटम जॾहिं ॾिनोसीं उन टाइम असां इहा ई ॻाल्हि कईसीं हुकूमत सां बि त कल्ह जीअं हुकूमत जा काफ़ी नुमाइंदा आया सखर में, उन्हनि अचे मीटिंग बि कई, अॼु बि मीटिंग थी, काफ़ी पीपल्स पार्टी जा बि MNA MPs हुया जेके उन्हनि अचे ॻाल्हि ॿोल कई आहे उते। लेकिन जेसि ताईं असांजी हिकिड़ी मोटो आहे त जेसि ताईं कैनाल ख़तमु न थींदा, नोटिफिकेशन असांखे न मिलंदो, तेसि ताईं इहो धरनो जारी रहंदो। सही। उन खां अलावा हिन धरने खे असां वसी करण जो सोचियो आहे। इन में असां ट्रेन्स जो रस्तो बि बंदि कंदासीं, उतां बि असां बाइकआउट कंदासीं हिननि खे, ऐं जेका बि ट्रांसपोर्ट आहे उहा असां कंप्लीटली बंदि कंदासीं। सही। जेसि ताईं असांखे नोटिफिकेशन न मिलंदो हे हड़ताल जारी रहंदो। सही। ऐं आहिस्ते आहिस्ते असां स्टार्टअप वरितो आहे त ॿियनि सिटीज़ में बि जेको आहे ही धरनो जारी रहंदो। सही सही, न सिर्फ़ु बबरलो सखर बाईपास ते। सही। त साहिर अंसारी भी असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक। तव्हां बि माशाल्लाह पंहिंजा सिंधी आहियो ऐं ज़ाहिर आहे तव्हां बि बीइंग अवाम, त तव्हांजो छा चवणु आहे इन मूं पोयां कल्ह बि मुंहिंजो शो हो, उते बि मूं इहा ई ॻाल्हि कई, पाणी जी ॻाल्हि कई, ऐं कुदरती आहे शइ हीअ, को असां कोई चवण जी ॻाल्हि कोन्हे जीअं असां सर मूंखे चयो या तव्हां मूंखे चयो त हलो, हीअ सिंधी माण्हू में कुदरती हिकिड़ी शइ आहे। मूं वॾी रिसर्च कई आहे, छो त आर्टिस्ट माण्हू आहे न, ॿाहिरि वेंदा आहियूं, घुमंदा आहियूं, ऐं काफ़ी कुझु जेको मालूमात आहे मूंखे। सिंधी कुदरती कुदरती हुनजे ॿार में उहा उहो बचपन खां माउ खां उहा शइ मिलंदी आहे। हीअ सिंध धरती ईअं थोरी आहे, छो था माण्हू अचनि, कहिड़ी हिन वलियुनि खे पीरनि फ़क़ीरनि खे दड़ो थी वियो, हज़ारूं सदियुनि खां हिते वेहनि, छो न का ॻाल्हि त हुई न, का ॻाल्हि शइ त हुई न हुन में, असां किथे वञूं? हर को मूंखे चए थो तोखे बर्तानिया ॾियां थो, हीअ छॾ न सवाली, अहिड़े 10 बर्तानिया क़ुर्बान करे सघंदो सिंध धरती ते। सही ॻाल्हि आहे। ऐं सिंध अमर जेका आहे या हाणे तव्हां ॾिसो त शोले जो जेको आहे शिरानी गीत आहे, हू हिंदुस्तान में पैदा थियो, पर उहो चवंदो त सिंधू नदी जुदा थी वई, दिलि जुदा कोन थिया। असल में सिंधू खे असां जेको आहे न माता चवंदा आहियूं, यानी मां। नदी जुदा थी वई, पर असांजो दिलूं जुदा नथा करे सघूं। जेको बि हितां विया आहिनि, माइग्रेट करे विया आहिनि, जेके बि आहिनि, अॼु त बि उन दिलि में तव्हां ॾिसो त सिंध सकाफ़ती हूंदो, टोपी अजरक जो जेको, त उते हू पंहिंजे घर में नंढियूं नंढियूं ढुलकियूं खणी ऐं टोपियूं पाए अजरक पाए गीत ॻाइनि, त केॾी वॾी ॻाल्हि आहे। नेचुरली। बिल्कुलु सही। तव्हां कुझु चओ पिया?
मां इहो ई पई चवां त सिंध धरती या सिंधु नदी खे जेको आहे न असांजा माण्हू जेके सिंधी आहिनि उन्हनि सां सेंटीमेंट्स जुड़ियल आहिनि, याने मतिलबु नंढपण खां वठी असांखे मतिलबु उन जी तारीख़ जे हवाले सां सकाफ़त जे हवाले सां नेचुरली उहा सुती विधी वेंदी आहे, त उन्हनि सां प्यार ऐं उन्हनि सां उनसियत उहा कुदरती हिकिड़ी शइ आहे। त हाणे जॾहिं सिंधु नदीअ ते इहो धाड़ो लॻे थो त उहो कुदरती उहा शइ ॿारनि में बि उहा फील थिए थी ऐं वॾनि बि में बि मतिलबु उहो उत्साह जागे थो त इहा शइ असांखे बचाइणी आहे। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त इहो कॉर्पोरेट फार्मिंग वारो जेको सिलसिलो थिए थो, जॾहिं चवनि था चोलिस्तान खे आबाद कंदा, त उहो चोलिस्तान मतिलबु उजड़ियल हिकिड़ी शइ खे आबाद करे जेका शइ चङी भली आहे हले थी उनखे कीअं माना इहो मतिलबु हिकिड़ी सम्झ खां बयानु ॻाल्हि आहे। त इहे शयूं अच्छा उते आबाद जेकॾहिं कंदा मशीनुनि जे ज़रिए त उते बि रोज़गार जा ज़रिया त उहो जेकॾहिं ॿियनि कंपनियुनि खे ॾियनि था त उते त कोन उहे स्टार्ट थींदा। त इहे सभु शयूं जेके आहिनि वफ़ाक़ खे सोचणु घुरिजे। इहा शइ ईअं मतिलबु असां सिंधी ईअं कॾहिं बि हरगिज़ असां इन शइ ते एग्री कोन थींदासीं। ऐं हिन भेरे जेका इहा मुहिम शुरू कई वई आहे या तहरीक जेका हले थी, हिन भेरे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त सभु सिंधी मुतफ़िक़ थिया आहिनि। न त थींदो ईअं रहियो आहे, तारीख़ जा वर्क तव्हां खोले ॾिसो, का बि तहरीक शुरू थींदी आहे न पोइ अॻिते हली या त वरी मतिलबु छिड़ विछिड़ थी वेंदो आहे या वरी उन ते मुतहिद न थींदा आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियूं, मगर हीअ जेकी आहे तहरीक उन में मुख़्तलिफ़ पार्टियूं बि मुतफ़िक़ थियूं आहिनि, सियासी पार्टियूं। अच्छा ॿियो त छॾियो पीपल्स पार्टी खे मतिलबु हिकिड़ो मुनासिबु हिकिड़ो न इन हवाले सां उन्हनि जो किरदारु रहियो आहे, पर हाणे उहे बि गॾु थिया आहिनि। त चवण जो मक़सदु इहो त मुंहिंजे ख़्याल में कुझु न कुझु नतीजो निकिरंदो ऐं जेसिताणी नतीजो न निकिरंदो असांजी मुज़ाहिम जारी रहंदी। सही, जीअं तव्हां सोशल एक्टिविस्ट बि आहियो, ठीकु आहे न, तव्हां जीअं औरतुनि जे हक़नि लाइ बि कमु कंदा आहियो, सोशल वर्क बि तमामु घणो कंदा आहियो, त हीअ त मतिलबु सॼी क़ौम जो मसइलो आहे, सॼी इंसानियत जो मसइलो आहे, सिंधियत जो मसइलो आहे। त हीअ प्रोटेस्ट जेको आहे जारी रहंदो जेसीं ताईं उहा ई ॻाल्हि त जीअं बैरिस्टर साहिबु चई त असांखे जेसिताईं नोटिफिकेशन नथो मिले असां धरना जारी रखंदासीं। तव्हां निकिता हो ॿाहिरि, तव्हां प्रोटेस्ट कयो इन हवाले सां? जी बिल्कुलु, 3 ॾींहं असांजो प्रोटेस्ट हुयो फेरियर हॉल खां वठी जेको आहे सो इहे प्रेस क्लब ताईं। अच्छा, त उन में असांखे बि ॾाढा इमोशनल ऐं जज़्बाती मंज़र नज़र आया ऐं सभु जेके मकतबा फ़िक्र जा माण्हू, पोइ वकील हुजनि, शाइर हुजनि, राइटर हुजनि या टीवी आर्टिस्ट हुया या मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेके आहिनि उहिदेदार हुया, उहे असां सां गॾु हुया ऐं सभिनि जो इहो ई ख़्यालु हुयो, उर्दू स्पीकिंग बि गॾु हुया, सभिनि जो इहो ई ख़्यालु हुयो त असां इहा शइ हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं ऐं आख़िरी साह ताईं असांजो प्रोटेस्ट जारी रहंदो ऐं असां इहा शइ दरिया ते धाड़ो जेको आहे उहो सदाईं जेको आहे सो उहो मतिलबु कॾहिं बि असां उन जे हक़ में न हूंदासीं ऐं इन खे नामंज़ूर था कयूं। त उते जेको आहे सो ज़ुल्फ़कार जूनियर बि हुयो असां सां गॾु ऐं हुनजो जेको सुभाउ इलाही मुतासिर कंदड़ हुयो ऐं उन बि इहा ई ॻाल्हि कई त असां जेको आहे सो आख़िरी साह ताईं जिथे जिथे प्रोटेस्ट थींदो मां अव्हां सां गॾु हूंदुमि ऐं बिल्कुलु असां इहा शइ बर्दाश्त न कंदासीं। सही सही। त हींअर तव्हां प्रोग्राम जे स्टार्ट में असांखे छा पिया ॿुधायो? बसि यही सुठी हिकिड़ी गज़ल आहे ॿुधायां थो, मूं प्रोग्राम में स्टार्टिंग हूंदी आहे इहा, ऐं जेके दोस्त असांजा धरने में वेठा आहिनि, ॿाहिरि वेठा आहिनि एॾी काड़े में एॾी गर्मी में, ये स्पेशली उन लाइ आहे। वाह। जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी नाहे, जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी नाहे, जॾहिं खां चाक कई दिलि तो तॾहिं खां
चाक थी नाहे जॾहिं खां अख लॻी तो सां तॾहिं खां अख लॻी नाहे करी तो वार खोले वार असां सां वार ओ सोणा करी तो वार खोले वार असां सां वार ओ सोणा लगा तुम डंग अंग अंग भंग जंहिंजो दंग ई नाहे लगा तुम डंग अंग अंग भंग जंहिंजो दंग ई नाहे जॾहिं खां चाक कई दिल तो तॾहिं खां चाक थी नाहे जॾहिं खां गया गम दिल में ओ तारा थका तारात के तारा गया गम दिल में ओ तारा थका तारात के तारा तके तारा सजण बेचैन दिल खे चैन हिकिड़ो दम खणी नाहे सजण बेचैन दिल खे चैन हिकिड़ो दम खणी नाहे जॾहिं खां चाक कई दिल तो तॾहिं खां चाक थी नाहे जॾहिं खां अख लॻी तो सां तॾहिं खां अख लॻी नाहे जॾहिं खां बेहतरीन ज़बरदस्त केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे ॻाईंदे काफ़ी सुठी 95 ओह माशाल्लाह हाँ। तव्हांजा उस्ताद केरु रहे महबूब अशरफ साहब अच्छा उन्हनि खां दुनिया सिखियो। किसी के प्यार में जन्नत से कम नहीं है अब्रे करम हवा हवा वॾो ख़ानदान उन खां वॾो ख़ानदान का रच में न आहे मौसीक़ार मैडम नूर साहब ऐं ॾाढी स्ट्रगल करणी पई हीअं न त उहो उन मूंखे वेस ऐं सेखारियो ॾिठो सही त हिन में का अहिड़ी शइ आहे छोकिरे में सही पर्ख 8-10 पर्ख कया उकिर सां वठी आयो सही उनखां पोइ नई रोशनी पोइ बि जी सुल्ताना सिद्दीकी सां अच्छा म्यूज़िक चैनल शुरू थियो अच्छा पोइ म्यूज़िक चैनल शुरू कयो हुन में टीना सानी महनाज बेगम ऐं सलमान अलवी सही पोइ सही उठो जीतो पाकिस्तान वरी आहे थोरो हिसाब किताब सही ज़बरदस्त ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक वठंदासीं अच्छा 5 मिंटनि खां पोइ था वठूं पिया तव्हां अञा असांखे ॿुधायो पोइ सही छा ॿुधायां न मतिलबु ॿुधायो पिया न तव्हां पंहिंजे बारे में हा पोइ ईअं सिलसिलो शुरू थियो सही ऐं पोइ महिनत पासा तव्हां घणो रहियोसि तमामु घणो अच्छा अच्छा त कीअं फिल्मुनि में ॻाइबो गानो साह किथे खणिजे किथे मुंहिंजी ॿार माना सुठा माण्हू ज़िंदगी में मिलिया मूंखे ऐं पर्ख में उस्ताद गुलामनी
तैमूर हुसैन जो वालिद साहब आहे, तामीर हुसैन जो, उहो ई सुठा उस्ताद फिरोज़ गुल, अहिड़ा माण्हू मिलिया मूंखे ज़िंदगी में। सुठी ॻाल्हि आहे, मतिलबु उस्ताद लेवल जा जॾहिं तव्हांखे माण्हू मिलनि था त पोइ तव्हांजी गायकी में बि अञा निखार अचे थो ऐं तव्हांजी दिलि बि चवंदी आहे त मां अञा बि ॻायां, कुझु न कुझु ॻायां। त अॼु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां ज़ाहिर आहे न कैनाल वारे इशू ते कुझु लिखियो बि हूंदो? जी बिल्कुलु, असां राइटर आहियूं, शाइर आहियूं, ईअं कीअं थो थी सघे त न? ज़ाहिर आहे, त कुझु ॿुधाईंदव हींअर? ज़रूरु ज़रूरु। हाणे लेटेस्ट लिखियो अथव या पहिरियां जो? लेटेस्ट आहे ऐं इन मज़ाहिमत जे हवाले सां ई लिखियो आहे। अच्छा जी, जेके इलाही माण्हुनि पज़ीराई बि ॾिनी, छो त करंट इशू हले पियो। हिकिड़ी नज़्म लिखी आहे त ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। ओ ज़ालिम कायर पापी, तूं दरियाह सुकाइण चाहीं थो। शल मौज भरियो मेहराण वहे, शल मौज भरियो मेहराण वहे, हर फसल ते वसल जो वाव वरे। शल मौज भरियो मेहराण वहे, हर फसल ते वसल जो वाव वरे। तूं सिंधुअ जो ॼण सूंहं भरियो, हर चाह सुकाइण चाहीं थो। ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। किथे तुंहिंजो को बि उसूल न आ, किथे तुंहिंजो को बि उसूल न आ, को क़ाइदो को कानून न आ। किथे तुंहिंजो को बि उसूल न आ, को क़ाइदो को कानून न आ। तूं इंसानियत जो वेरी थी वणवाह सुकाइण चाहीं थो। ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। तूं केॾनि हीलनि ॾाढनि सां, तूं केॾनि हीलनि ॾाढनि सां ओ वेरी पियो थो वार करीं। तूं केॾनि हीलनि ॾाढनि सां ओ वेरी पियो थो वार करीं। जंहिं राह में मारुनि मंज़िल आ, सा राह सुकाइण चाहीं थो। ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। ही धरती मुंहिंजी सरती आ, हीअ धरती मुंहिंजी सरती आ, हीअ आहे आउं बि आहियां पो। हीअ धरती मुंहिंजी सरती आ, हीअ आहे आउं बि आहियां पो। सभु सब्ज़ा ज़ारियूं शाद रहनि, गंजगाह सुकाइण चाहीं थो। ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। सा ॻोढ़नि साण कराड़ कंदी, सा ॻोढ़नि साण कराड़ कंदी, आसीमा ओतियूं आब उते। सा ॻोढ़नि साण कराड़ कंदी, आसीमा ओतियूं आब उते। ए कायर तूं त भिटाईअ जी दरगाह सुकाइण चाहीं थो। ही सिंधु मुंहिंजो साहु आहे, तूं साहु सुकाइण चाहीं थो। ओ ज़ालिम कायर पापी, तूं दरियाह सुकाइण चाहीं थो। वाह वाह, बहितरीन बहितरीन, ज़बरदस्त। त ही कॾहिं लिखियो अथव? जॾहिं ही धरणो बिल्कुलु हाणे रिसेंटली, मुंहिंजे ख्याल में हिकु हफ़्तो थियो अथसि। जी जी। त छा हिन जो फीडबैक तव्हां वटि आयो आहे? हा बिल्कुलु, ज़ाहिर आहे ॾाढी शेयरिंग थी आहे ऐं ॾाढो वायरल थियो आहे। हिकिड़ी ॿी उर्दू में नज़्म, जेकॾहिं इजाज़त हुजे त ॿुधायो। अच्छा, हे नज़्म आहे, हुनजो उनवान आहे पानी असर हाज़िर का नुहा। दरिया ज़िंदगी के लय है, ख्वाबों की रोशनी है, फसलों का हंसता हुआ चेहरा है। बेशक। दरिया ज़िंदगी की लय है, ख्वाबों की रोशनी है, फसलों का हंसता हुआ चेहरा है। ये दरिया जैसे कोई दुआ है, किसी बच्चे की पहली हंसी के मानंद पाकीज़ा सी। दरिया बहता है तो वक्त की नब्ज़ चलती है, फूल खिलते हैं, खेत हंसते हैं और इंसान जावेदां हो जाता है। मगर अब दरिया के सीने में दरारें डाली जा रही हैं, उसकी सांसें छीनी जा रही हैं। वो पंजाबी साम्राज्य कुव्वतें जो तख्त पर बैठी हैं, सिंध की नदियों को नक्शे की लकीरों की मानंद काट रही हैं। 6 नदियों की नोक से हरियाली को सूली पर चढ़ाया जा रहा है। क्या वो जानते नहीं, जब पानी रुकता है तो वक्त थम जाता है, ज़मीनें बांझ हो जाती हैं और धरती की कोख से सिर्फ सन्नाटा जन्म लेता है। पानी तो कोई बांधने वाली चीज़ नहीं, वो तो मोहब्बत की तरह है, आज़ाद, बेखौफ और बेहद। जो जहाँ बहे वहाँ ज़िंदगी उगे। सुनो ये प्यारी सिंधु, हम तुम्हारे वारिस हैं। हम वो कौम हैं जिन्होंने धरती को माता कहा और तुम्हें
उस माँ की रगों में बहता हुआ खून जाना। हम तुम्हें बंद नहीं होने देंगे, हम हर बूंद पर पहरा देंगे, हर कतरे की कसम खाएंगे, क्योंकि पानी फ़कत अब आबे रवा नहीं, पानी तो सदियों की तहजीब है, नस्लों की दुआ है और आने वाले कल की उम्मीद भी। हम तुम्हारा हिसाब अपनी सांसों से चुकाएंगे। सिंधु माता बहती रहेगी तो सिंध जिएगा, वरना सब कुछ रेत होता जाएगा और हमारी नस्लों की बका का सवाल भी बाकी नहीं रहेगा। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त बयानु कई आहे तव्हां। थैंक यू। त मूंखे इहो ॿुधायो त ही जॾहिं खां मसला त शुरू खां हलंदा पिया था अचनि पाणी जा, हाणे दरिया ॾिसो, दरिया त रहियो ई कोन्हे, सुकी चुको आहे, ठीकु आहे न, सफ़ा मतिलबु हिकिड़ी नंढी हिकिड़ी गली वांगुरु आहे जंहिंमें हेतिरो पाणी आहे। त छा जॾहिं इहो सुकणु शुरू थियो त उन वक़्तु असांखे उथी करे आवाज़ खणण जी ज़रूरत महसूसु कोन थी? बिल्कुलु थी, लेकिन हुन टाइम ॾिसो त अॼुकल्ह हर को नफ़्सा नफ़्सी जो जीअं चवंदा हुया त दौर अचण वारो आहे, त हीउ शायदि उहो दौर हले पियो। कुझु अञा बि माण्हुनि में थोरो घणो सेल्फ रिस्पेक्ट या अहिड़ी टाइप जी शयूं बचियल आहिनि जंहिंजी वजह सां हीउ मूवमेंट जो आगाज़ थियो आहे। लेकिन हुन खां पहिरियां बि त सिंधु दरिया जो अगरि तव्हां स्टार्टिंग वारो मैप ॾिसो त जीअं उहो चाइना खां स्टार्ट थिए थो त वरी जॾहिं इंडिया में अची पहुचे थो त उतां खां बि काफ़ी केनाल निकितल आहिनि सिंधु दरिया खां। पोइ वरी हेठि जीअं लहंदो अचे थो त उतां कुझु पंजाब बि इस्तेमालु करे पियो पाणी, वरी हेठि अचे पियो सॼो सिंध ताईं। त हिन में बि असांजे काफ़ी जेके वॾा लैंडलॉर्ड्स आहिनि उन्हनि जो बि वॾो किरदारु आहे हिन दरिया खे सुकाइण में, छो त दरिया जो जेको नेचुरल फ्लो आहे, अगरि हुन स्पीड सां उहो अचे त उहो डायरेक्ट समुंड में वञे त हींअर ॾिसो केटी बंदर खे बि ख़तरो आहे, 2050 ताईं इहे ख़दशात ज़ाहिर थिया आहिनि त उहो कंप्लीटली जेको आहे वेनिश थी वेंदा मैप खां। त इन हिसाब सां जेको नेचुरल फ्लो आहे उनखे काफ़ी हिसनि खां टोड़ियो वियो आहे। पोइ कुझु ज़मींदारनि पंहिंजी ज़मीन आबाद करण जे चकर में उन में काफ़ी सिंधी वॾा लैंडलॉर्ड बि शामिल आहिनि जिन उहो फ्लो टोड़ियो आहे। पहिरियां हर को पंहिंजी ज़मीनुनि खे आबाद करण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। जीअं 2022 वारी मॉनसून जूं जेके ख़तरनाक बारिशूं हुयूं हुन में बि ॾिसो त तव्हां काफ़ी जेके मिनिस्टर्स हुया सिंध जा, उन्हनि पंहिंजूं ज़मीनूं बचाइण लाइ काफ़ी शहर जेके आहिनि ॿोड़ाए छॾिया। त हीउ सिस्टम सिलसिलो इहो हलंदो अचे पियो शुरू खां वठी। ऐं हाणे त वरी कुदरती पाणी ॾाढो घटि आहे दरिया में। जीअं तव्हां ॻाल्हि कई त बिल्कुलु हिकिड़ो नंढिड़ो जेको आहे शार्क टाइप जेको आहे उन दरिया खां बसि उन में ई पाणी बचियो आहे, बाक़ी सॼो सुको पियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इन में गवर्नमेंट जो काफ़ी किरदारु आहे। उन वक़्तनि बवक़्तनि पंहिंजो किरदारु सही तौर ते अदा न कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में तॾहिं इहे मसइला बिल्कुलु हे इरिगेशन डिपार्टमेंट आहे सिंध जो, त ही वॾो डिपार्टमेंट आहे, हेॾो सारो तमामु घणो वॾो डिपार्टमेंट आहे। हिननि जी बजट तव्हां चेक कयो, सालाना 2 दफ़ा अचे थी, उन में वरी अरबनि रुपयनि जी करप्शन बि थिए थी। त ही नेब जा केसिस असां ॾिसूं पिया हुते कोर्ट्स में। त इन्हनि ऑफिसरनि जी ज़िमेदारी आहे ऐं हिननि खे जेको आहे पंहिंजो सवाल करणु खपे हिननि खां। त बिल्कुलु, मां सॉरी टू से मूंखे चवंदे इहे शयूं सुठियूं न लॻंदियूं आहिनि। स्क्रीन ते वेही करे आवाम चङी तरह सम्झे थी, हर कंहिंखे अॼुकल्ह शऊर आहे, मोबाइल्स आहिनि, हर कोई ॾिसे थो। असां वटि करप्शन ॾाढी आहे मुल्क में, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन ते ध्यानु ॾिनो आहे, ठीकु आहे न। त असांखे पंहिंजा खीसा कीअं भरणा आहिनि, असांखे पंहिंजे मफ़ाद लाइ कीअं विढ़णो आहे, पंहिंजे लाइ छा करिणो आहे, बाक़ी अवाम बाक़ी शयूं सम्झी वञो छा थी चवणु चाहियां, ठीकु आहे न। त मतिलबु असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद लाइ जीअणो आहे ऐं कमु करिणो आहे। बाक़ी अवाम खे असांखे कोई बि प्रोटोकॉल न आहे ॾियणो, पाणी सां असांजो कुझु बि न वञे। मां चवां थी त जंहिं टाइम दरिया सुकणु शुरू थियो हुयो असांखे उन टाइम अखि पटणी हुई, असांखे उन वक़्त खां वठी आवाज़ खणणो हुयो त शायदि अॼु ही असां ॾींहुं न ॾिसूं। अॼु एॾा इशूज़ थी विया आहिनि जो असां मतिलबु ज़ाहिर आहे सभु हिकु त थिया आहियूं, पर ही उन वक़्त में बि असांखे हिकु थियणो हुयो, आवाज़ खणणी हुई। इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जंहिं टाइम में नयो नयो कैनालनि जो इशू स्टार्ट थियो त हुन टाइम काफ़ी पीपल्स पार्टी असांजी सिंध खे रिप्रेज़ेंट थी करे, त उन जा काफ़ी जेके मिनिस्टर्स हुया उहे पाण डिनाए पिया कनि त कोई कैनाल कोन थो ठहे।
हाणे वरी उहे साॻा ई मिनिस्टर बीह करे नारेबाज़ी था कनि त कैनाल नामंज़ूर, त माण्हू हुननि खां पुछा करे त तव्हांखे हींअर कंहिं ॿुधायो त हाणे कैनाल ठहंदा ऐं पहिरियां तव्हांखे कंहिं ॿुधायो त कैनाल कोन था ठहनि। सही। ऐं हुननि त प्रॉपर ही अवाम खे गुमराह करण जी कोशिशि कई त जीअं हिननि खे डाइवर्ट कयो वञे। एॾी वॾी हिकिड़ी तहरीक हले पई कामयाबी सां, हो असल में हा मजबूर थी पिया आहिनि, उहो मतिलबु अवाम जी आवाज़ में आवाज़ मिलाइण लाइ मजबूर थी पिया आहिनि, हालांकि उन्हनि जो माज़ी में किरदारु को अहिड़ो चङो कोन रहियो। इन ॻाल्हि खे डिस्कस कयूं था ब्रेक खां पोइ, ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। अच्छा, इहो ॿुधायो त धरणो अॼु 7 ॾींहं में दाख़िल थी चुको आहे, त अञा केतिरो इंतज़ारु आहे? जी, जेसिताईं वफ़ाक़ हुकूमत जेको आहे हिनखे हतमी शक्ल जेको आहे उन्हनि जे ई हथ में आहे ॼण हिनखे। अगरि हू चाहिनि त, छो त ही मनसूबो पहिरियों इंडिया बि स्टार्ट कयो, अफ्रीका में बि स्टार्ट थियो ऐं UAE वग़ैरह में बि हिननि जो तजुर्बो थी चुको आहे, लेकिन हू सभु उते बि फेल वियो आहे। हींअर बि हिकिड़ी मां डॉक्यूमेंट्री ॾिठी त जेको चोलिस्तान में जीअं पाणी उहो छॾनि पिया त हर कलाक खां बाद में जीअं रेती हूंदी आहे, नॉर्मल जेका हिकिड़ी कंडीशन हूंदी आहे उनजी नेचुरल हिकिड़ी, उन में वापसि अची थी वञे, छो त पाणी उहो सुकाए थी वञे। हिकिड़ी अलाह पाक जो हिकिड़ो निज़ाम आहे त जंहिं हिसाब सां जेका शइ ठहियल ई न आहे उन ते ज़ोरी एक्सपेरिमेंट करणु तमामु इंतिहाई ग़लति शइ आहे ऐं ईअं न थियणु खपे आहे। लेकिन हींअर बि इन शइ खे सुधारियो वञी सघिजे थो ऐं हुकूमत चाहे त हिनखे बहितरी तरफ़ आणे करे ही मनसूबो कैंसिल करे। ॾिसो, कालाबाग डैम हुयो हिन खां पहिरियां, हुन ते बि हिननि ॾाढी जिदोजहद कई। उन टाइम बि चाहिनि पिया त हिते ई डैम्स वग़ैरह स्टार्ट करे चोलिस्तान खे या पंजाब जा ॿिया जेके काफ़ी गैराबाद ज़मीनूं आहिनि हुननि खे आबाद करनि, लेकिन हू बि ॾिसो तमामु हिकिड़े बेड टर्म्स ते ख़तमु थियो मनसूबो। त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि हुकूमत वटि ऑलरेडी हिकिड़ा एग्ज़ाम्पल सेट थियल आहिनि, त वरी हिकिड़ो नयो प्रोजेक्ट स्टार्ट करणु जेको फ़ाइदो त न सिर्फ़ु नुक़सान ॾेई सघे थो, पूरी सिंध खे नुक़सान आहे। कल्ह मां ॾिसां पई त मतिलबु वफ़ाक़ जो कोई मिनिस्टर उहो चवे पियो, चई कालाबाग डैम जीअं ठाहिणु न ॾिनऊं सिंधी ॾाढा हिकिड़ा मतिलबु अजीब क़ौम आहे ऐं कॾहिं बि हे बि मनसूबो ठाहिणु न ॾींदा ऐं जेको आहे सो जॾहिं सिंधी मुतहिद थियनि था, गॾु थियनि था, त पोइ उन्हनि जो जेको जोश आहे न उहो कॾहिं बि इहा मतिलबु इहा शइ करणु नथो ॾिए ऐं माना उन्हनि खे पोइ हाराए नथो सघिजे। इहा शइ मां पढ़ी सोशल मीडिया ते, त उहो रियलाइज़ कनि था त हे एॾो आसान कमु न आहे हिननि खे ख़तमु करणु या हिननि खे शिकस्त ॾियणु। असांजी सिंध हुकूमत जो वॾो किरदारु रहियो त हू इनिशियल डेज़ में शुरू खां वठी डिनाए कंदा रहिया, लेकिन जॾहिं हेॾां वकील निकिता ॿाहिरि त उन खां बाद में अचे करे हू बि हाणे हिन मूवमेंट में शामिलु थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। त असां बि हाणे कल्ह टियों ॾींहुं जेको आहे उन्हनि वफ़ाक़ जा काफ़ी रिप्रेज़ेंटेटिव हुया जेके आया सखर में बबरडो बाईपास ते, त उन्हनि चयो त असां सां तव्हां मुज़ाकरात कयो हिन मामले ते, त इस्लामाबाद हलो असां सां गॾु। अच्छा। त लेकिन वकीलनि जो इनिशियली इन्हनि खे जवाबु इहो हुयो त असां वफ़ाक़ में न ईंदासीं, तव्हांखे हिते अचणो पवंदो। सही ॻाल्हि आहे, सही तरीक़े तव्हां ही अची ॻाल्हायो हिते, छो त मामला तव्हां ई ख़राबु कया आहिनि, त तव्हांखे हिते अचिणो पवंदो ऐं हिते अची करे असांखे श्योरिटी ॾियो तव्हांखे ही मामिलो जेको आहे तव्हां हिते ई ख़तमु कंदव, त पोइ असां धरनो ख़तमु करण में को टाइम थोरी वठंदासीं। सही। अच्छा, इन मामले में क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, उन्हनि जो छा किरदारु आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? क़ौम परस्त पार्टियूं हिन टाइम में ॾाढे जोश ऐं जज़्बे सां जॉइन कनि थियूं ऐं हिकिड़ी इहा बि असांजे लाइ ताक़त क़ौम परस्त जमायतूं बि, छो त ॾिसो जेका पार्टी हींअर इक़्तिदार में आहे सिंध में,
हुन पार्टी जो को बि रिप्रेजेंटेटिव कल्ह ताईं कोन आयो, हुन खां पहिरियां हेतिरा ॾींहं थी चुका आहिनि। सर अयाज़ लतीफ़ अली जो सां राब्तो कयो अथनि? अयाज़ लतीफ़ अली जो साहब बि वकील आहे, अच्छा, त हू बि कौम परस्त बि आहे, लेकिन हू वकील बि आहे, त ज़ाहिर आहे हिकिड़ो हिन मूवमेंट में वकीलनि सां गॾु आहे। ऐं काफ़ी ॿिया बि पीर साहब पगारे जा बि कुझु माण्हू हुया जेके अची उन प्रोटेस्ट में शामिल थिया आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे क़ौम परस्त पार्टियुनि जेको आहे ॿियनि सिटीज़ में बि, जीअं लाड़काना में, कंबर में, शहदादकोट में, हैदराबाद में बि, ऐं टंडो अलियार में बि काफ़ी अहिड़ा प्रोटेस्ट थिया। त इन मां साफ़ इहो ज़ाहिर थिए थो त सिंध मुतहिद आहे, सभु ताक़तूं जमा थियूं आहिनि, ऐं इनशाअल्लाह ही मनसूबो जेको आहे बुरे तरीक़े सां नाकाम थींदो। अच्छा, इहो ज़रूरु ॿुधायो त जीअं त हाणे कुझु लचक नज़र आई आहे असांखे न, मतिलबु ॿुधण में अची रहियो आहे त हुकूमत केनाल ते लचक ॾेखारे थी, इशारो ॾिनो आहे त पोइ कॉर्पोरेट फार्मिंग जो छा थींदो? छा इन जे लाइ वरी असांखे अलॻि धरणा लॻाइणा पवंदा? न, कॉर्पोरेट फार्मिंग जेका आहे हिकिड़ो ॿाहिरि मुल्कनि जी इन्वेस्टमेंट आहे, बिलियंस ऑफ डॉलर्स में। उन में असांजा कुझु इदारा आहिनि जिन उहो पेमेंट उन्हनि खां वरिती आहे। त हीअ शइ जेका आहे थर असांजो आहे सिंध जो, हिन में ई करे सघनि था, इहो तजुर्बो थी सघे थो। छो त तव्हां ॾिसो त नेचुरल जॾहिं बरसाति पए थी त उन टाइम बारिशुनि में थर जेको आहे उहो सॼो ग्रीन थी वेंदो आहे, सरसब्ज़ थी वेंदो आहे। त इहो मनसूबो चोलिस्तान जे बजाए हिते थर में हिनखे करणु खपे आहे, त हिते कामयाब बि वञे ऐं जेका बिलियन डॉलर्स जी इन्वेस्टमेंट आहे इहा कामयाब बि वञे आहे, ऐं जेके बि हिन जा बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि खे बि फ़ाइदो पवे आहे। ऐं हिते जेको आहे चोलिस्तान में इहो कॾहिं बि आबाद नथो थी सघे। सही था चओ। त हाणे तव्हांखे छा थो लॻे त ही अञा केतिरा ॾींहं ॿिया असांखे वेट करिणो पवंदो? हिन में सॼो कमु आहे वफ़ाक़ जो। हाणे वफ़ाक़ जीअं तव्हां ॻाल्हि कई त लचक ॾेखारी आहे, बिल्कुलु लचक ॾेखारी आहे, छो त कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस थी जंहिंमें पंजाब जा काफ़ी वॾा बिज़नेसमैन हुया जंहिंजियूं अरबें रुपयनि जूं त ॿियो पेट्रोल ऐं डीज़ल हुननि ख़तम थी वियो आहे। मजबूर थी पियो आहे हिन मसइले खे हल करण। कोयलो हिते जो, गैस हिते जी, पेट्रोल हिते जो, हर शइ हिते थी, सभु वसीला जेके आहिनि। त हू बिज़नेसमैन जेके आहिनि उहो पाण परेशान लॻा पिया आहिनि, हू इनडायरेक्टली प्रेशराइज़ कनि था गवर्नमेंट खे, पंजाब गवर्नमेंट खे, फेडरल गवर्नमेंट खे, त तव्हां हिननि सां मुज़ाकरात कयो। हाणे हू प्रेशराइज़ थी विया आहिनि, हाणे हू अंडर प्रेशर आहिनि ऐं हू मुज़ाकरात लाइ रेडी आहिनि। त इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त कुझु ॾींहंनि जे अंदरि ई हिन जो बहितरीनु पॉज़िटिव रिज़ल्ट निकिरंदो। इंशाअल्लाह। कल्ह मां हिकिड़ी वीडियो पई ॾिसां, हुन में सीएम साहब चवनि था त केनाल केरु थो ठाहे, मूंखे ॿुधायो त सही ठाहे केरु थो, त उनखे हर हर रिपीट ते लॻाए चए थो मूंखे ॿुधायो त सही ठाहे केरु थो। त ॻाल्हि इहा आहे त साईं खे अगरि ख़बर केरु थो ॿुधाइजे, अगरि साईं खे ख़बर पइजी वञे त केनाल केरु थो ठाहे त शायदि साईं खे बि ख़तरो महसूसु थिए। त उही ॻाल्हि थी न त भई इहा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे पंहिंजे गिरेबान में छा कजे। हाणे ॾिसो ईअं सिंध गवर्नमेंट में बि इहा शइ लागू थिए थी। हाणे ज़रदारी साहिब जन ख़बर न आहे हाणे कहिड़े बि तरीक़े सां नोटिफिकेशन ते साइन करे उन खां पोइ इहो ई था चवनि त असां तव्हां सां गॾु आहियो, केनाल छो था ठाहिया वञनि। त इहा शइ जेकी आहे सो ज़िमेदार इहा उहा ई ॻाल्हि थिए न जो घर में चोरी थी त विया रिपोर्ट खणी थाणे वटि, चई साईं चोरी थी, बाबा छा? चई साईं सभु कुझु खणी आया। चई उहो भतो छा? चई साईं थां बि खणी हलिया। चई थां खणी हलिया सभु। चई का शइ? चई रंगीन टीवी। उहो थाणे वारो हैरान थियो, मतिलबु थां खणी विया रंगीन टीवी छॾे हलिया। चई पोइ रंगीन टीवी चई उहो असां घर में ॾिठो थी पए, हिते बि हाणे केनाल केरु थो ठाहे। सही ॻाल्हि आहे। तव्हां हाणे सोचियो आहे त तव्हां ॿॿड़ लोहे ते वञूं या सोचो तव्हांजी टीम इरादो आहे असांजो ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि असां सां राब्तो कयो आहे ऐं बिल्कुलु इरादो आहे अञा त उहो वकील साहिबान जेसि ताईं चाहींदा उधरणो हूंदो असां बि उन्हनि खे जॉइन कंदासीं। असां पंहिंजे भाइरनि जो जेको आहे साथ ॾींदासीं, छो त मुंहिंजे ख़्याल में ओवरऑल जेको ॾिठो वियो आहे बल्कि ॿाहिरि मुल्कनि मां बि सिंध मां जिथां किथां मतिलबु जंहिंखे थी सघे थो जेको किरदारु अदा करे सघे थो त उन मुज़ाहिमत में करे थो ऐं असांखे करणु खपे। थोरी देरि जे लाइ जेकॾहिं तव्हांखे मतिलबु पोइटस
कॉलमिस्ट, राइटर, सोशल एक्टिविस्ट हटाए करे रुगो टीचर तव्हांखे रुगो ॾिसजे जी। त तव्हांजी हिकिड़ी टीचर्स वारी जेका हिकिड़ी मतिलबु सॼी टीम आहे उन्हनि जो छा रद्दमल आहे, टीचर्स जो छा चवणु आहे, त छा टीचर्स बि शामिलु थींदा हिन धरणे में? बिल्कुलु असातिज़ा असां सभिनि जो इहो ई ख़्यालु आहे ऐं असांजो इरादो बि आहे थी सघे थो असां पंहिंजे शागिर्दनि खे, छोकिरियुनि खे, मां गर्ल्स कॉलेज में पढ़ाईंदी आहियां, उन्हनि खे गॾु वठी करे असां इरादो कयो आहे थी सघे थो बबरलो असां वञूं ऐं जेको असां खां थी सघियो ज़ाहिर आहे हर इंसान खे इंडिविजुअली, मां त तव्हांखे बि ऑफर कंदमि गॾु हलो असां सां। असां त तव्हां सभिनीनि सां गॾु आहियूं, छो जो ज़ाहिर आहे असां हिते वेठा आहियूं, प्रोग्राम्स कयूं था ऐं असांजी सॼी टीम हिकिड़ी आर्टिस्टनि जी टीम कल्ह वई आहे जेका मुंहिंजे ख़्याल में अॼु वापसि मां ॾिठो सजाद सुहाग वारा सभु हुया, सॼी टीम असांजी हुई, इहे सभु आर्टिस्ट असांजा उते पहुता आहिनि या अॼु वापसी। अच्छा, अॼु प्रेस क्लब में मूंखे इन्विटेशन आयो त फ़नकार उते एहतिजाज करे रहिया आहिनि, मां न वञी सघियमि, हेॾे अचिणो हुयो। बिल्कुलु इलाही एहतिजाज उते बि करे अदी नजमा काविश वारियूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहो उते, त इहो सुठी ॻाल्हि आहे जंहिंखे जेतिरो थी सघे ऐं पंहिंजे तौर ते जे शहर हिसाब सां ड्यूटी निभाए रहियो आहे, कोई धरणे में थो वञे, कोई प्रेस क्लब ते थो वञे, असां पंहिंजी ड्यूटी हिते था निभायूं पिया, असांखे हिते बि ॾिसणो आहे, त उन हिसाब सां हर कोई पंहिंजो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन ॾेई वेठो आहे। ऐं जीअं त तव्हां सभई वकील बिरादरी जेका बि आहे सभु उते वेठा आहिनि, कोर्ट्स बंदि लॻी पियूं आहिनि, तव्हां सभिनीनि खे त मतिलबु पंहिंजी जॉब जी बि परवाह कोन्हे न, त असांखे कुझु मिलंदो या न मिलंदो, ज़ाहिर आहे तव्हां वटि कोई केस ईंदो त तव्हां केस विढ़ंदा, पंहिंजी फीस वठंदा, अदरवाइज़ त कोर्ट्स ताईं हींअर बंदि लॻी पियूं आहिनि, त छा उतां कोई प्रेशर डेवलप नथो थिए त भई हाणे अचो कोर्ट्स खोलियो या छा कुझु अहिड़ी का ॻाल्हि नथी थिए? न, फ़िलहाल ताईं न, छो त हिन में काफ़ी जेके जुडिशरी आहे उन्हनि जी बि असांखे सपोर्ट आहे ज़बरदस्त, ऐं हू जजिस साहिबान बि सम्झनि था त हे हिकिड़ो जेको कॉज़ आहे इंतहाई इम्पोर्टेंट आहे ऐं अगरि कंहिं बि हिकिड़े मख़सूस तबिके हिन जी पहल कई आहे त उन हिसाब सां हू सभु सपोर्ट कनि था। हिन में न सिर्फ़ु जुडिशरी बल्कि ॿियनि इदारनि खां बि असांखे काफ़ी सपोर्ट आहे, हिन में असांजी ब्यूरोक्रेसी जा काफ़ी सिंधी ऑफिसर जेके आहिनि उहे बि असांखे सपोर्ट कनि था, पुलिस जा काफ़ी ऑफिसर आहिनि जेके असांखे सपोर्ट कनि था, जेके नंढनि शहरनि में मुज़ाहिरा हली रहिया आहिनि त उते ज़िलनि जे SSPs जो जेको आहे स्पेशली उन्हनि खे चयल आहे नंढनि जूनियर ऑफिसर्स खे त इन्हनि खे केर बि परेशान या तंग न करे, त इन हिसाब सां छो त हू सम्झनि था हिन शइ खे, हिन कॉज़ खे सम्झनि था त हीअ वाक़ई में वैलिड आहे हिकु शइ ऐं हिन खे कंटिन्यू थियणु खपे। ॿियो प्लस मां इहो बि चवणु चाहींदुसि त जेके बि हींअर माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि, त जेतिरो तव्हांखे थी सघे सभु अची करे बवरलो बाईपास ते असांखे जॉइन करनि ऐं हिन मूवमेंट जो हिसो थियनि, छो त जेतिरी हीअ तहरीक मज़बूत थींदी वेंदी ओतिरो वफ़ाक़ जे मथां प्रेशर पवंदो ऐं इंशाअल्लाह ताला जल्द अज़ जल्द हीउ मामिलो असांजे फेवर में अची वेंदो ऐं हीउ कैनल मंसूबो हिते ई कैंसिल थी वेंदो। अच्छा, मूं ॾिठो आहे हिकिड़ी अजीब अक़ीदत आहे, यानी हिकिड़ो मां कल्ह ॾिसां पई सोशल मीडिया ते त हिकिड़ी जेको भाई आहे पंहिंजी धीअ जो ॾाजो खपाए उते फंडिंग कई अथई। अच्छा, मतिलबु हिकिड़ो तमामु हिकिड़ी मतिलबु नंढी लेवल खां वठी वॾी लेवल ताईं घणनि ॿाहिरनि मुल्कनि खां फंडिंग कई आहे, लखनि जा लख मोकिलिया करे उते ॾियनि थियूं, जेके असांजी भेनरूं माइरूं जेके आहिनि पंहिंजे इमाम ज़ामिन ॿधी करे पंहिंजे पुटनि खे मोकिलियनि था, त इहा शइ जेकी आहे न हिकिड़ी उन अकुल उन खां बियॉन्ड आहे ऐं इश्क़ आहे ऐं इश्क़ खे को बि मात नथो ॾेई सघे। त इंशाअल्लाह जीत त पोइ असांजी इंशाअल्लाह असांजी थींदी। त तव्हां कुझु पोइट्री ॿुधाईंदव हींअर? हा, मुंहिंजे ख़्याल में सिंध ते थी वई, जेकॾहिं सिंध ते जेतिरी पोइट्री कजे ओतिरो घटि आहे। बिल्कुलु बिल्कुलु, सिंध ते मुंहिंजे ख़्याल में अदा खां सॉन्ग ॿुधूं, तव्हां ॿुधायो प्लीज़। तव्हां गाने शक्ल में ॿुधाए सघो? हा हा बिल्कुलु बिल्कुलु, हा ॿुधायो, ज़रूरु ॿुधायो। सिंधी कोई आहे अहिड़ो गीत जेको तव्हांखे यादि आहे? बिल्कुलु, हिकिड़ो माहौल जुड़ियल आहे, असां बि एंजॉय करणु था चाहियूं। हेलो 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 बताइए क्यों ॾेई छॾियो? जी ॾाढो मशहूरु थियो आहे असांजो शाइर। जी 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 जी, अगरि यादि आहे त ठीकु आहे न, त जेका तव्हांजी प्रैक्टिस थियल आहे तव्हां उहो ई ॿुधाए सघो था। ॿिए बि ॿुधायो था। सही आहे, पोइ हींअर कहिड़ो था ॿुधायो?
ये शाम जो है सही आहे। सही। शुक्रिया आ गए तुम्हारा बहुत शुक्रिया कर ली ज़हमत गवारा बहुत शुक्रिया मेरी बाहों के घर में कयामत मेरी बाहों के घर
पे क़याम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके तो मेरा एक काम करो। ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला। ज़बरदस्त ज़बरदस्त सिंधी वरी उर्दू में मिक्स करे तव्हां ज़बरदस्त, वेरी नाइस। थैंक यू। अच्छा, हींअर त सिंध जो जज़्बो ॾाढो बेमिसाल आहे, नज़र अची रहे थो, ऐं ही केनालनि जो फ़ैसिलो रद्द कराइण खां पोइ बि तव्हांखे लॻे थो त हिन जज़्बे खे असां सेम रखी सघंदासीं? बिल्कुलु रखी सघूं था। ऐं ही जेके माण्हू सम्झंदा हुया त असांजी क़ौम जेका आहे उहा सुतल क़ौम आहे, सुम्ही पई आहे यकी, त हिकिड़ो उन्हनि लाइ मैसेज बि आहे त असांजी क़ौम में अञा कुझु अहिड़ा शख़्स बाक़ी आहिनि जेके हिन क़ौम खे कठो करे खणी हली सघनि था अॻिते। ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे अञा जाॻियल आहिनि, ऐं जॾहिं बि सिंध जी बका जे लाइ या सिंध खे किथे को नुक़सानु कुझु शख़्सियतूं पहुचाइणु चाहिनि थियूं त उहो यूनाइट थियण में को टाइम न वठंदा। सही ॻाल्हि आहे। त इन हिसाब सां ॿियो मां इहा एड कंदुसि पॉइंट हिते त हींअर जेको केनालनि जो ही इशू थियो आहे, ऐं त हींअर वफ़ाक़ हुकूमत खे इहो बि सोचणु खपे त सॼो पाकिस्तान में पूरे में हालात तमामु घणा ख़राबु आहिनि। बलूचिस्तान तव्हां ॾिसो त उहो टोटली आउट ऑफ कंट्रोल आहे हींअर, KPK आउट ऑफ कंट्रोल आहे। वरी तव्हां नयो हिकिड़ो अहिड़ो कमु करे छॾियो जंहिंसां सिंध बि तव्हां एंटी करे छॾियो पंहिंजे। बाक़ी तव्हां वटि बचियो आहे सिर्फ़ु हिकिड़ो सूबो पंजाब, जेको अलहमदिल्ला ख़ुशहाल बि अथनि हर हिसाब में, ऐं वरी बाक़ी सूबा सभु जेको आहे। त ही इन्हनि खे सोचणु खपे त अहिड़ा इक़दाम या अहिड़ा क़दम हू कॾहिं बि कोन खणनि जेके ॿियनि सूबनि खे नाराज़ करे। अवाम हिकिड़ो को शख़्सियत हुजे जेके नाराज़ कनि था, ठीकु आहे, लेकिन हे पूरे सूबे जे राइट्स जी ॻाल्हि आहे, त उन शइ खे सीरियस वठी करे संजीदगी सां ऐं अहिड़ा मामलात फ्यूचर में बि जेको आहे न करणु खपनि, जंहिंजी वजह सां क़ौमुनि में नफ़रतूं पैदा थियनि। छो त हिकु अगरि मुल्क तव्हांखे हलाइणो आहे त उन मुल्क में तव्हांखे सभिनी खे यूनाइट करे गॾु खणी हलणो आहे, त उहा शइ पाकिस्तान में नज़र कोन थी अचे। छो त बलूचिस्तान में तव्हां ॾिसो हुननि जा बि राइट्स जा मसइला आहिनि, उतां जा जेके लीडर्स आहिनि उहे बि इहा ई ॻाल्हि था कनि त असांजा राइट्स जेके आहिनि उहे खणी करे ऐं ॿिए हंधि ॿियनि सूबनि खे शिफ्ट कया था वञनि, मतिलबु बिल्ख़ुसूस पंजाब खे शिफ्ट कया था वञनि। ऐं सिंध जो बि इहो ई आहे त असांजो पाणी या असांजो थर जो कोयलो आहे उहो वञे थो पंजाब में, या असांजी गैस आहे उहा बि ओॾे वञे पई। त काफ़ी अहिड़ियूं ॿियूं बि कुदरती वसाइल आहिनि, मिनरल्स आहिनि जंहिंसां सिंध मालामाल आहे, ऐं उन्हनि जी असांखे ख़बर अञा ताईं आम आवाम खे कोन्हे का जेका हितां खां शिफ्ट कई वञे थी ॿाहिरि। हालांकि सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो जजमेंट आयल आहे हिकिड़े केस में, त जंहिंमें इहो आहे त जंहिं बि सूबे जा मिनरल्स हूंदा त पहिरियों राइट उन सूबे जो आहे, बिल्कुलु आहे उन शइ ते। त ईअं बलूचिस्तान में ॾिसो त रिकॉर्डिक कंपनी आहे, बिलियंस ऑफ डॉलर्स जी इन्वेस्टमेंट आहे उन में थियल, ऐं उतां डेली टननि जे हिसाब सां सोन निकिरे थो। उन खां पोइ साइंटिक आहे, उतां कॉपर निकिरे थी, अहिड़ियूं बेइंतिहा उते बि काफ़ी वसाइल आहिनि। सुई साउदर्न गैस कंपनी आहे, त हुतां खां गैस निकिरे थी, उहा वञी मरी ताईं पुॼे थी, लेकिन सुई में गैस कोन्हे का। काफ़ी उतां जा माण्हू आहिनि जेके अञा ताईं बाहि जेका आहे पंहिंजो काठियुनि ते ॿारनि था। त उहा ई ॻाल्हि आहे न त मालामाल सिंध आहे, ऐं हर मतिलबु कुदरती शइ असां वटि मौजूदु आहे, हर नेमत अलाह जी असां वटि आहे, पर इन जो फ़ाइदो असां कोन था खणूं, पर इन जो फ़ाइदो असां ॿियनि खे था ॾियूं। बिल्कुलु। सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं।
तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। अच्छा अदी, तव्हां माशाल्लाह भेनरुनि जे हक़नि लाइ इलाही कमु कयो आहे ऐं ॾाढो तव्हां उन्हनि खे सपोर्ट बि कंदा आहियो, त उन्हनि जे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो त हींअर बेसिकली जेके राइट्स जी जेका ॻाल्हि कजे, औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कजे, त हींअर तव्हां उन्हनि जे लाइ कहिड़े हिन ते सिलसिले ते कमु करे रहिया आहियो? बिल्कुलु, मां मुख़्तलिफ़ हवालनि सां जॾहिं बि कंहिं न्याणी सां, कंहिं औरत सां घरेलू तशद्दुद जे हवाले सां या मुख़्तलिफ़ मामलनि जे हवाले सां ज़्यादती थिए थी, त ॿियो कुझु मां जेकॾहिं नथी करे सघां, उन्हनि वटि पहुची नथी सघां, त मां कलम मुंहिंजे हथ में आहे, कालम लिखी वठंदी आहियां या शाइरी कंदी आहियां। त उन सां कुझु फ़ाइदो थिए थो? बिल्कुलु, यकीनन कीअं न थींदो। ऐं जेके मतिलबु लफ़्ज़ आहिनि कीअं न असरु रखंदा हूंदा, त शाइरी बि कंदी आहियां। ऐं इन हवाले सां हिकिड़ी शाइरी मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां। सदाईं सब्र में रहनि औरतूं थियूं, सदाईं सब्र में रहनि औरतूं थियूं, अलाए त छा छा सहनि औरतूं थियूं। समीना सिंधु क़त्ल थी या का बिस्मा, समीना सिंधु क़त्ल थी या का बिस्मा, ज़ुल्म जो ज़हर बस पियनि औरतूं थियूं। ए भेनर ॿुधायूं ही ॾुख कंहिंखे पंहिंजा, ए भेनर ॿुधायूं ही ॾुख कंहिंखे पंहिंजा, रुगो पाण सां ग़म सलनि औरतूं थियूं। बेॾोही क़त्ल थी सुरीली या सरती, बेॾोही क़त्ल थी सुरीली या सरती, जबर आॾो जंगियूं विढ़नि औरतूं थियूं। पुजरगा अदालत ऐं मेड़ियूं ही छा लाइ, पुजरगा अदालत ऐं मेड़ियूं ही छा लाइ, बचियो हाणे छा आहे चवनि औरतूं थियूं। ख़ुदारा ॿुधायो खणी ॾोह तन जो, ख़ुदारा ॿुधायो खणी ॾोह तन जो, अज़ल खां बेॾोहियूं मरनि औरतूं थियूं। किथे कारोकारी किथे संग चटीअ में, किथे कारोकारी किथे संग चटीअ में, रोईंदे नज़र बस अचनि औरतूं थियूं। ही सूफ़िन जा मेला मल्हायो भले पर, ही सूफ़िन जा मेला मल्हायो भली पर, अज़ालो को थींदो पुछनि औरतूं थियूं। ए मालिक असांखे छो अहिड़ो बणायई, ए मालिक असांखे छो अहिड़ो बणायई, अंदर ही अंदर में कढ़नि औरतूं थियूं। सदाईं सब्र में रहनि औरतूं थियूं, अलाए त छा छा सहनि औरतूं थियूं। ज़बरदस्त, वेरी नाइस, थैंक यू। त हींअर मुंहिंजे ख़्याल में असां एजुकेशन ते बि कमु करे रहिया आहियूं। औरतुनि जे लाइ असां जेको आहे इलाही अहिड़ियूं जॉब्स बि प्रोवाइड कयूं आहिनि जिते हो कमु बि कनि थियूं। मूंखे ईअं महसूसु थियो आहे किरण त काफ़ी फ़र्क़ु आयो आहे। पोइ हाणे ख़बर न आहे शऊर जे हवाले सां या ॻोठनि में बि जेको आहे उन हवाले सां सोशल मीडिया बि इलाही किरदारु अदा कयो आहे। मूंखे लॻंदो आहे एतमाद जी कमी हूंदी आहे न जिथे, उते अहिड़ा केसिस पेश थींदा आहिनि। सही, असल में मां ईअं महसूसु कंदी आहियां त जेकॾहिं घर खां शुरूआति थिए थी त मर्द जेकॾहिं औरत खे, जेकॾहिं धीउ आहे त पीउ, भेण आहे त भाउ, ऐं जेकॾहिं ज़ाल आहे त मुड़ुसु, घर जो मर्द जेकॾहिं कंहिं बि औरत खे सपोर्ट करे थो, कंहिं बि छोकिरी खे सपोर्ट करे थो न, उहा छोकिरी पुर एतमाद अंदाज़ में ॿाहिरि वञी कमु करे थी। ऐं जेकॾहिं घर जो ई मर्द उनखे उन ते यकीन नथो करे ऐं उहो ई रोड़ा अटकाए थो, त पोइ उहा छोकिरी जेको आहे न तरक़ी करे सघे थी ॿाहिरि, न वरी पोइ पुर एतमाद अंदाज़ में पंहिंजो विखूं अॻिते वधाए कुझु कंहिं बि मतिलबु हवाले सां कमु करे सघे थी। त इहा शइ हर औरत जी बैक बोन जेका हूंदी आहे, उहे हुनजा माइट हूंदा आहिनि, हुनजा माउ पीउ हूंदा आहिनि। उन खां पोइ जॾहिं शादी थी वञे त पोइ हुनजो हस्बैंड, अगरि हस्बैंड तव्हांजो एतिरो मतिलबु एजुकेट आहे जो तव्हांखे ॿाहिरि छॾे कमु करण जे लाइ त हू छॾे सघे थो, उन में बि शऊर हुजे न। त ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजी धीउ जी सुठी तरबियत कयो था, उनखे ॿाहिरि छॾियो था, त मां उन्हनि माउ पीउ खे बि चवंदसि त पंहिंजे पुट जी बि सुठी तरबियत कयो, त सुभाणे हू पंहिंजी ज़ाल खे ऐं भेण खे मतिलबु जेको आहे ओतिरो सपोर्ट करे त हू ॿाहिरि निकिरी पंहिंजो नालो बि ठाहे सघे थी, कमु करे सघे। थोरो इन हवाले सां मर्दनि जो किरदारु इलाही गैर ज़िमेदाराना आहे। जिथे बि औरत कमु करे थी न, उन सां फील्ड में या किथे बि कंहिं बि इदारे में,
त उते थोरो औरत खे जेकॾहिं ख़ुदि मुख़्तियार आहे या मुलाज़मत पेशा आहे या किथे बि कंहिं बि फील्ड में कमु, त उते उनखे ॼणो मुनासिब अंदाज़ में ट्रीट नथो कयो वञे। ॾिसो, हर फील्ड में तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके तव्हांखे तंग कंदा। बिल्कुलु ठीकु आहे न, का फील्ड मतिलबु अहिड़ी न हूंदी जिते तव्हांखे अहिड़ो माण्हू न मिलंदो, चाहे उहो तव्हांखे मर्द जी सूरत में मिले या औरत जी सूरत में मिले, तंग तव्हांखे कोई न कोई लाज़मी कंदो। पर उहो पोइ तव्हांजे मथां डिपेंड थो करे त तव्हांजे अंदरि केतिरो कॉन्फिडेंस आहे त तव्हां उनखे कहिड़े तरीक़े सां ट्रीट करे उनखे जेकॾहिं घणो तंग थो करे त शटअप कॉल ॾेई ऐं तव्हां पंहिंजो कमु जारी रखो, त यकीनन कॾहिं न कॾहिं तव्हांखे तव्हांजे किरदार खे ज़रूरु मञता मिलंदी ऐं तव्हांखे साराहियो वेंदो त न, हे जेको आहे इन राह जी छोकिरी न आहे ऐं इनखे उन तरीक़े सां ट्रीट न कयूं। बहरहाल उहो छोकिरी ते बि डिपेंड करे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सर, तव्हां इहो ॿुधायो त सिंतास जेको हींअर मुआइदो ख़तमु थियो त उन सूरत में तव्हां छा था सम्झो त चीन बि हिंदुस्तान जो पाणी बंदि कंदो? बिल्कुलु पॉसिबिलिटीज़ आहिनि, छो त पाकिस्तान ऐं चाइना जेको आहे हिकिड़े तमामु वॾे अरसे खां हिकिड़े ब्रदरहुड में आहिनि, त ऐं इंडिया ऐं चाइना बि एंटी आहिनि काफ़ी मामलात में। तिब्बत वारे सेक्टर खे अगरि तव्हां ॾिसो त उन्हनि जो काफ़ी सालनि खां वठी उन ते कॉन्फ्लिक्ट हली रहियो आहे ओनरशिप ते। त इन हिसाब में पाकिस्तान खे काफ़ी सपोर्ट जेको आहे चाइना खां बि मिली सघिजे थी। ऐं इन जेको ही एग्रीमेंट हिननि जेको कैंसिल कयो आहे, त ईअं काफ़ी माज़ी में बि उहो काफ़ी दफ़ा करे चुका हुआ, लेकिन इंटरनेशनल प्रेशर पवण खां बाद में वापसि हू बहाल बि थी वेंदी आहे एग्रीमेंट जेका 1960 में साइन थी हुई। त इन हिसाब सां ॿियो IMF जेको आहे उन में वॾो किरदारु अदा करे थी, वर्ल्ड बैंक इन में किरदारु अदा करे थी। बिल्कुलु मुशावरत खां पोइ बिल्कुलु वर्ल्ड बैंक जो बि आहे, ऐं इन में ह्यूमन राइट्स कमीशन उहा बि वॾो किरदारु अदा करे सघे थी। त इन इंशाल्लाह इहो बि रिज़ॉल्व थी वेंदो मैटर विद इन फ्यू डेज़। अच्छा, इहो बि ॿुधण में अचे थो त कुझु कलाकनि में असां सिंधी अवाम खे ऐं सिंध खे असांजी कोई सरप्राइज़ मिलण वारो आहे। छा इहे ॻाल्हियूं सही आहिनि? बिल्कुलु इहे ॻाल्हियूं सही आहिनि, छो त कुझु मामलात आहिनि जेके अञा ऑफिशियली अनाउंस कोन थिया आहिनि। ये तो वकील बिरादरी उहे थी चवनि। बिल्कुलु काफ़ी मामलात जेके आहिनि उहे अंडर द टेबल जेके आहिनि उन्हनि सां एग्रीमेंट थी चुको आहे, लेकिन ऑफिशियली उहे अञा कोन थिया आहिनि। त असां बि उन्हनि जे वेट में आहियूं, त इंशाअल्लाह ताला हिकिड़ी गुड न्यूज़ मिलंदी सभिनीनि खे। त इंशाअल्लाह असांजी सिंधी क़ौम जा जेके बि ख़दशात मामलात हुया हिन मामले केनालनि वारनि ते, इंशाअल्लाह वो सब दूर थी वेंदा ऐं इंशाअल्लाह असां वकील जेके आहिनि फतेहाब थींदासीं इंशाअल्लाह। बिल्कुलु। ऐं इहो पाणी जो जेको मसलो आहे, उहो पाणी हिकिड़ो पर इहे गैस बि आहे, त जो तेल आहे उन खां पोइ कोयलो आहे, पोइ उन छा कजे? उन लाइ असांखे सभिनी खां पहिरियां जेके टीचर्स आहिनि उहे स्कूलनि में अवेयरनेस ॾियणु शुरू कनि ॿारनि खे। त जीअं आहिस्ते आहिस्ते अवेयरनेस ईंदी वेंदी त इंशाअल्लाह जेका फ्यूचर जनरेशन आहे उन मां ई काफ़ी अहिड़ा जेके मुस्तक़बिल जा जेके लीडर्स पैदा थींदा। बिरादरी असां उस्तादनि ते बि ज़िमेदारी रखो था। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ते इहा ज़िमेदारी आहे त तव्हां अवेयरनेस पैदा कयो, छो त तव्हां जेके ॿार पढ़ायो था उन्हनि मां ई कुझु फ्यूचर जा लीडर्स थींदा, ब्यूरोक्रेट्स थींदा, कुझु सिविल सोसाइटी जा मेंबर्स थींदा। त उन्हनि खे पहिरियां खां हिकिड़ी शइ जी नॉलेज हुजे त असांजा जेके कुदरती वसीला आहिनि, कुदरती ज़खायर आहिनि, उन्हनि खे कीअं मिसयूज़ कयो थो वञे, जंहिंमें असांजा पंहिंजा माण्हू इन्वॉल्वड आहिनि। कुझु तव्हां जहिड़ा क़ाबिल फ़ख्र वकील थींदा। बिल्कुलु 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 थी सघनि था। जेके टीचर आहिनि 15 मिनट अगरि ॿारनि खे 15 मिनट तव्हां ॿियो त उनखे 15 मिनट में थोरो सम्झाए छॾींदो, बाबा ही तुंहिंजी शइ आहे, ही फलाणी जी शइ आहे, हिन जी तोखे हिफ़ाज़त करणी आहे, हिन जी तोखे हिफ़ाज़त करणी आहे। उहो त मुंहिंजे ख़्याल में कोई अहिड़ो सब्जेक्ट हुजे या कोई अहिड़ी एक्टिविटी का हुजे। ॾिसो, उन में हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदमि, बीइंग अ टीचर उन में सिर्फ़ु असां उस्तादनि जो हिकिड़ो रोल थिए थो। अच्छा, असांजे कोर्स में इहे शयूं शामिलु हुअणु खपनि। बिल्कुलु असांजो करिकुलम उन तरीक़े जो तरतीब ॾिनो वञे जंहिंमें असांखे पढ़ाइणु आसान थी पए ऐं उन्हनि खे सम्झाइणो, इतराक ॾियणो, आगाही ॾियणु असांजे लाइ ईज़ी थी वञे, सहूलियत वारी। वही थी चवां न त पेरेंट्स जो बि वॾो किरदार आहे हिन में। त पेरेंट्स बि ॿार जी जॾहिं तरबियत कनि था त ॿारनि खे उन जा बुनियादी हक़ सम्झाइनि, नंढे हूंदे खां ई ॿार खे ॿुधाइनि त भई तव्हांजा ही हक़ आहिनि जंहिंखे अॻिते हली तव्हांखे अवेल करिणो आहे, तव्हांखे विहणो आहे हिन जे लाइ। सो इंशाअल्लाह असांजी सिंध जी अवाम खे उमेदु आहे
अल्लाह जे हुकुम सां जल्दी ही का न का ख़ुशख़बरी मिलंदी ऐं इंशाअल्लाह ज़रूरु मिलंदी। असांखे वेट आहे, तव्हां बि वेट कयो। ऐं बाक़ी त जेके असांजा वकील भाइर जेके उते धरणो लॻाए वेठा आहिनि, सो इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे तव्हां बि असां सां गॾु हलंदो। इंशाअल्लाह हलंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त इहा नौबत न ईंदी, उन खां पहिरियां ई मामलात हल थी वेंदा। उमेद आहे, अल्लाह में उमेद आहे। त ॾिसो त सही न, उते हिकिड़ो त केॾी तादाद, हज़ारनि जी तादाद माण्हुनि जी जमा थी वई आहे। ऐं उन खां पोइ अमान अल्लाह असांजो जेको सीनियर कैमरामैन आहे उन छा त हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई त उते 7,000 जी तादाद में सम्झो त हिकिड़ा मतिलबु ग़ाइबाना तरीक़े सां हुर अची विया आहिनि। उते केॾी मतिलबु उन्हनि जी मदद थी आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां मदद थी रही आहे। त तव्हां ॾिसो न, अल्लाह जो जॾहिं तव्हांजे मथां हथु आहे न, त पोइ त तव्हां बेफ़िक्र थी वञो। त जॾहिं अल्लाह जो तव्हांजे मथां हथु आहे, किरण इन मौक़े ते मुंहिंजे ख़्याल में आमिर वड़ाइच जी तारीफ़ न करणु ज्यादती थींदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उन जेको किरदार आहे असां सभिनी लाइ उन वाकई साबित कयो आहे त हू सिंध जो पुटु आहे। उन वाकई साबित कयो आहे। हो हींअर हिकिड़े लीडर जी शक्ल अख़्तियार करे चुको आहे ऐं हू इन सॼे मूवमेंट खे लीड करे थो। त हू असांजो बि फ़ख़ुरु आहे ऐं पूरी सिंध जो फ़ख़ुरु आहे ऐं हिन मूवमेंट में हुनजो वॾो किरदारु आहे। बिल्कुलु। ऐं मां त इहो मैसेज ॾियणु चाहींदसि, जेकॾहिं आमिर वड़ाइच साहब ताईं इहो मुंहिंजो मैसेज पहुचे, त मुंहिंजी जेकॾहिं आवाज़ तव्हां ताईं पहुचे थी, त सभिनि खां पहिरियां त मां KTN जी सथ जी तरफ़ां ऐं रंगन भरी शाम टीम जी तरफ़ां तव्हांखे सलाम पेश थी कयां। तव्हांजे हिमत खे, तव्हांजे हौसले खे जस हुजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सभिनि खां पहिरियां तव्हांखे मुंहिंजे शो में बि अचिणो आहे। ऐं उन खां अलावा इहा ॻाल्हि ज़रूरु कंदसि त तव्हां वाकई साबित कयो आहे त तव्हां हिन सिंध जा पुट आहियो। ऐं हाणे त मां चाहींदसि त तव्हांखे इलेक्शन में बि बीहणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु। लीडर्स जी ज़रूरत आहे। उथो, हिमत कयो, अॻिते वधो। सिर्फ़ु ज़रूरी न आहे त कुझु इहे ई चंद माण्हू अचनि ऐं हमेशह अची हुकूमत कनि। हाणे वक़्तु चेंज थियणु ज़रूरी आहे। हाणे असांखे ज़रूरत आहे त असां पंहिंजा लीडर्स पाण सेलेक्ट कयो ऐं असांजी ज़िमेदारी आहे त असां कंहिंखे था उहो लीडर ठाहियूं। सो वॾी महिरबानी तव्हांजी बि ऐं तव्हांजी बि। वेंदे वेंदे तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो ऐं अहिड़े अहम मौज़ूअ ते तव्हांखे असांखे जेको आहे सो ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो। तव्हांजी महिरबानी। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मां साॻियो ई मैसेज ॾींदमि त असां पंहिंजे जेके घर जूं औरतूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं अॻिते आणियूं था या उन्हनि खे इजाज़त ॾियूं था, त बराए करम मां उन्हनि मर्दनि खे चवणु चाहींदमि जेके उन्हनि जा पीअर आहिनि, मुड़ुस आहिनि, या उन्हनि जा जेके पुट आहिनि, या जेके बि घर जा उन्हनि जा भाती आहिनि, त उन्हनि खे ॿाहिरि छॾियो था त उन्हनि ते एतमाद बि कयो ख़ुदा सही ऐं उन्हनि खे जेको आहे सो मौक़ो फ़राहम कयो त उहो पंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर लाइ जेको आहे सो उहो जिदोजहद कनि ऐं उन्हनि जो भरपूर साथ ॾियो। ज़बरदस्त ज़बरदस्त। जी सर, तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मां इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त जेसि ताईं ऑफिशियल अनाउंसमेंट थिए तेसि ताईं सभु माण्हुनि खे गुज़ारिश आहे त उहो बबरलो बाईपास ते वकीलनि जो साथ ॾियनि ऐं इहे मूवमेंट खे जॉइन कनि ऐं जेतिरो बि तव्हां खां पॉसिबल हुजे सपोर्ट कयो हिन मामले खे। ऐं ॿियो मां इहा गुज़ारिश कंदुसि मैडम खे त काइंडली सिंधी लैंग्वेज खे प्रमोट कयो स्कूलनि में। छो त अॼुकल्ह हिते कराची में स्पेशली या हैदराबाद में हिकिड़ो ट्रेंड हली रहियो आहे त ॿारनि खे, नंढनि खे, पंहिंजनि खे उर्दू ते थोरो वधीक फोकस करायो वञे थो, या उर्दू जेके ॻाल्हाइनि था त उहो पंहिंजो पाण खे कूल सम्झनि था। त हुननि खे सिंधी सां मोहबत ॾियारायो ऐं सिंधी ज़बान सां बि ऐं सिंधी माण्हुनि सां बि ऐं सिंध सां। त छो त असां सभु सिंध जा पंहिंजो सिंध असांजी माउ आहे, असां हुनजा बचा आहियूं। त इन हिसाब सां मां इहो चवणु चाहींदुसि त सिंधी लैंग्वेज खे प्रमोट कयो। ज़बरदस्त, ॾाढो सुठो मैसेज। ऐं इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त असांखे जल्दी ई ख़ुशख़बरी मिलंदी। तेसीं ताईं पंहिंजा हौसला बुलंद रखिजो ऐं ॿ लोए
बाईपास ते पहुचण जी कोशिश कयो। वकील बिरादरी जेका उते वेठल आहे उन्हनि जो भरपूर साथ ॾियो, उन्हनि सां गॾु शामिल थियो। इंशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। सुभाणे जुमो आहे, बरकतुनि वारो ॾींहुं आहे, त इंशाअल्लाह जुमे जे सदके असांखे जल्द ई ख़ुशख़बरी मिलंदी। सो तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। जन्म वचन थो करिया जन्म वचन थो करिया मां जिते भी हुजा मां जिते भी हो सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म ले वचन थो करिया मां जिते भी हुजा मां जिते भी हुजा हो सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म ले वाह को सोन तोखे कॾहिं लॻे वाह को सोन तोखे कॾहिं लॻे वाह को सोन तोखे कॾहिं लॻे तुंहिंजा दुश्मन सां कंध ते जा कपिया जन्म ले वचन थो करिया मां जिते भी हुजा मां जिते भी हुजा हो सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म ले वचन थो करिया हिन जन्म ले वचन थो करिया मां जिते भी हुजा मां जिते भी हुजा हो सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म ले वचन थो करिया 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 मां जिते भी हुजा मां जिते भी हुजा हो सिंध तुंहिंजो थिया हिन जन्म ले वचन थो करिया